गांधी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में बरसात मुतासरनि लाइ क़ाइम कयल कैंप में अधड़ोट शख्स मोहम्मद आचर सोलंकी वफ़ात करे वियो। जॾहिं त जनाज़े निमाज़ जो इंतज़ाम गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल के हेडमास्टर उस्ताद अली असगर ओलक कया ऐं उस्ताद अब्दुल हकीम ब्रोही जनाज़े निमाज़ पढ़ाई। संदसि पोतगी जी ख़बर पवंदे ई शहरनि तोड़े कैंप ते मौजूद माण्हुनि संदसि जनाज़े नमाज़ में वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कैंप ते मौजूद बरसात मुतासरीन ऐं संदसि वारसनि दाहींदे चयो त हुकूमती नाअहली सबबि बरसात मुतासरनि जी वाहड़ न पई थिए, जंहिं सबबि मुतासरीन मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त फ़ौत थियल पीरसनि जी माली मदद कई वञे ऐं बरसात मुतासरनि खे दवाऊं ऐं राशन ॾिनो वञे।